अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर 14 जून 11 थी विया आहिनि ऐं कमारी मासी हली वई ऐं मां बि जेको आहे हुनजे वञण खां पोइ जेके कुझु ज़रूरी कम कंदी आहियां रोज़मर्रा जा रूटीन जा उहे सभु करे छॾिया आहिनि ऐं माशाल्लाह हवा जो सिलसिलो जारी आहे ऐं जुड़ जेको आहे रोज़ानो मुंहुं ॾेखारे हलो थो वञे। कुझु इलाइक़नि में बूंदा बांदी थिए थी, असां वटि त उहा बि नथी थिए। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जेको बि आहे अलाह खे बाज पवंदी छल। सो हलूं था अंदरि ऐं फाइनली मां अॼु तव्हां सां कुझु शेयर कयां थी। हाणे घणो सस्पेंस थी वियो। अंदरि अची वियासीं। हे कल्ह वारा कपिड़ा वेढ़ियल आहिनि जेके मथे वेंदा छत ते स्टोर रूम में, सो कंहिं बि महिल रखी ईंदासीं इनशाला। ऐं मां तव्हां सां शेयर कयां थी पंहिंजो इहो कमु जेको एॾनि ॾींहंनि खां मां तव्हां खां लिकाए रखियो। हीअ आहिनि मोती, तमामु सन्हा। ऐं सुबुह जो जेतिरी देरि कम वारी माई हिते कमु कंदी रही त मां वेही पंहिंजी हिन कुशन्स ते मोती हणंदी रहियसि। सो हे न खे रखूं था पासे ते, जेको कंप्लीट थियल आहे उहो मां तव्हांखे ॾेखारियां। त हीअ कुशन जो फ्रंट आहे। बैक हिन जी साॻी कपिड़े मां प्लेन ठाहींदमि। मां चवां हाणे बसि सस्पेंस थी वियो, भला तव्हां सां शेयर कयां। ॾिसो कीअं थो लॻे। यकीन कयो मां एतिरी ख़ुशि आहियां। अलाए कॾहिं खां इहो आइडिया मुंहिंजे ज़हन में हुयो, बल्कि मुंहिंजे मैगज़ीन में आहे। उन जा थोरा कलर्स चेंज आहिनि, मां हिन खे पंहिंजे हिसाब सां रखियो आहे। तमामु सन्हा मोती हिननि ट्रोपनि जे विच में। मूंखे यादि आहे मूंखे ज़हरा शर कमेंट कयो हो त हिन ते जेके न ॻाढ़े धागे सां इहे लाइनूं भरियो, धाॻो ॻाढ़ो यूज़ कयो। त मां उन महिल हुनखे जवाबु अलाए कहिड़ो ॾिनो, छो त मुंहिंजे ज़हन में मुंहिंजी प्लैनिंग में इहो हो त मां हिन में ॻाढ़ा मोती हणंदमि। सो जेकॾहिं मां हिन में ॻाढ़ो धाॻो हणां त पोइ ॻाढ़ा मोती न हणी सघां। त हिन में ग्रीन जा 2 शेड लॻल आहिनि मोतियुनि जा, डिफरेंट डार्क ऐं लाइट, ऐं रेड जो हिकिड़ो शेड आहे, ऐं गोल्डन जेका आहिनि हिकिड़ा शीशे जहिड़ा आहिनि ऐं हिकिड़ा थोरा सॉलिड आहिनि कलर में, तव्हां ही ॾिसी सघो था। सो हिननि जा मोती थी विया मूंखां ख़तमु। पोइ मां सुगन खां पुछो, ॾेखारियामांसि, मां चयोमि अहिड़े क़िस्म जा तो वटि आहिनि? चई हा। पोइ जॾहिं हुन मोकिले बि हुन काफ़ी अरसो थी वियो, पर मां ॿिया कम पई कंदी रहां। त ॿुधाइजो हाणे हीअ कीअं आहिनि, ऐं मां ॿियो वारो हाणे कंप्लीट कंदमि। हीअ त पहिरीं ई कंप्लीट थियल हो, हुन ॿिए ते मोती मूंखां खुटी पिया हुआ। सो इहो हाणे ॿियो वारो बि मुंहिंजो कंप्लीट थो थिए। ऐं वरी मज़े जी ॻाल्हि ॿी बि तव्हांखे ॾेखारियां। त जॾहिं मोती जो खुटा मां चयमि भला हिन खे ईअं कयां, हीअ ॾिसो मोतियुनि जी जाइ ते मां हीअ मल्टी कलर धागे सां हिन में आवक जा टाका पई हणां, पर मूंखे मज़ो न आयो। मां हीअ हिकिड़ी लाइन अध में छॾे ॾिनी, इहो भरियां पई, मां हिनखे अध में छॾे ॾिनो। मूं चयो न, जीअं बसि जीअं मुंहिंजो प्लान आहे मां उअं ई कमु कंदमि। सो हाणे इहो बि जेको भर्त वारो हिन जे विच में जेके टाका आहिनि इहे मां कटे छॾींदमि, हिन मां कढी छॾींदमि, ऐं फाइनली मां हिन सॼे खे जेको आहे इन्हनि मोतियुनि सां पूरो कंदमि। सो इहो हुयो मुंहिंजो सीक्रेट प्रोजेक्ट, जेको एतिरे टाइम खां सीक्रेट हुयो ऐं हाणे इहो ओपन सीक्रेट आहे। ठीकु आहे। सो इहा प्लेट मुंहिंजी हिते मोतियुनि जी पई आहे, छो त जॾहिं मासी कमु कंदी हूंदी आहे न, मां हिते वेही को हथ जो कमु कोशिशि कंदी आहियां त हुजे, या न त मां वरी इहो कंदी आहियां त जेको मूंखे फ़ोन ते कमु करिणो हूंदो आहे, कुझु मूंखे शेयर करिणो हूंदो आहे, कुझु टैग करिणो हूंदो आहे, का वीडियो एडिट करणी हूंदी आहे, त फ़ोन वारो कमु मां हिते वेठे वेठे हुनजी मौजूदगीअ में करे वठंदी आहियां। सो हाणे मां सॼा कम करे छॾिया, दवाऊं खाई छॾियूं, फ्रूट खाई छॾियो, खीर काढ़े छॾियो। हाणे मां वञी थोरी देरि लेटंदमि, छो त मां जेको आहे हिते वेही वेही इलाही देरि खां थकिजी पई आहियां। 12:30 थिया आहिनि, रेस्ट करे आयमि। ऐं हिते मां चिकन कढी रखी वई हुयमि, पालक जेका बॉइल थियल हुई उहा फ्रीज़र मां उहा बि कढी रखी हुयमि। त हाणे मां मंझंदि जो लंच में पचाईंदमि पालक ऐं चिकन। खीर ठरी विया त इनखे बि अंदरि करे छॾियां। ऐं साम्हूं किचन जी सूरत हाल, ठाऊं धोता पिया आहिनि जेके सुबुह कम वारी माई धोई वई, त इन्हनि खे हाणे अंदरि बि कंदमि, गॾु गॾु ॿोड़ बि चाढ़ींदमि ऐं गॾु गॾु मां टीवी बि ॾिसंदमि। शाम जा 6 थिया आहिनि, 6:45 थिया आहिनि, ऐं सामान मां हिते कढी रखियो आहे। हिननि खे कल्ह खणणो हो, पर कल्ह न अची सघिया, त इहे अॼु ईंदा खणणु। हाणे हिते किथे आसपास हूंदा, इन करे मां सामान हिते कढी रखियो आहे। ऐं हाणे नमाज़ पढ़ंदमि, ऐं जीअं ई जेको हितां सामान खजंदो त उनखां पोइ अचे मां हिननि खे प्लांट्स खे सभिनी खे पाणी ॾींदसि इनशाअल्लाह। ख़ैर सां हलियो वञे। मुंहिंजे मथां टेंशन हूंदो आहे त जेको वरितो आहे, महिनत कई आहे, मुशक़त कई आहे, बाज़ार जा चकर, पैकिंग, त वञी महिल सां पंहिंजे माण्हुनि ताईं वञी पहुचे। सामान खणी विया ख़ैर सां, ऐं प्लांट्स खे पाणी ॾेई वरितुमि। हिते हिन जा पना अलाए छो सड़ी विया आहिनि, त सुभाणे हिन जूं सुकियूं शाखूं कटे कढंदमि। ऐं ॿियो हीअ वल जेका मथे मां रसीअ सां ॿधी, हिन जी रसी छिॼी पई आहे मथां, ऐं जीअं त हीअ वल जेका आहे न सॼी हुन में ॾाढ़ूं में विछड़ियल आहे, इन करे
बीठी आहे हिते रसी सिधी। सो पन सॼा उअं ई खाई विया आहिनि कीड़ा हिन जा। सोचां थी त हिनखे कटे ई छॾियां त जीअं हीअ वरी नई सही थी करे वॾी थिए। ऐं हिन जूं बि कुझु शाखूं कटींदमि सुभाणे। कुझु मुंहिंजो हितां जो कमु करण जो इरादो आहे, छो त हीअ मथे नथो वधे ऐं हीअ शाखूं माशाल्लाह ॾाढी सुहिणियूं थियूं लॻनि, पर पोइ इहे 2 शाखूं ई थियूं वधंदियूं रहनि। ऐं उनखां अलावा मनी प्लांट बि कुझु अहिड़ो आहे जीअं हिते आहे, हिन जी सिर्फ़ु हीअ हिकिड़ी शाख थी वधे, हिनखे हितां ट्रिम कंदमि त पोइ इहे वापसि मथां खां वधंदो। हिन जी बि हीअ हिकिड़ी शाख आहे जंहिंखे मां हिते वेढ़े छॾियो आहे। ऐं अहिड़ी तरह सां हिननि प्यालनि में जेके हीअ 2 लॻल आहिनि हिननि जी बि ईअं हिकिड़ी शाख थी वधे हीअ ॾिसो। सो हिननि जी सुभाणे कंदमि ट्रिमिंग, अॼु कोन थी कयां। ऐं ॿियो जीअं मां नंढा टॉइस वठी आई हुअमि, जीअं हिते हे बीहारियो आहे या हिते हे रखियो आहे, त मूंखे ईअं वणंदो आहे हिननि में जेको आहे कंहिं न कंहिं तरह जी डेकोरेशन करणु। सफ़ाई जी शदीद ज़रूरत आहे, पर जेसिताईं बारिश न पवंदी मां हिननि खे साफ़ु न कंदमि, छो त मिटी एॾी आहे जंहिंजी इंतिहा न आहे। हर रोज़ अंदरि ई असां सुबुह शाम सफ़ाई कंदा आहियूं, लॻंदो न आहे त कॾहिं सफ़ाई कई आहे। सो फ़िलहालु मां हिननि खे बिल्कुलु बि वॉश करण वारी कंहिं बि शइ खे न आहियां। हा, मींहुं वसंदो मिटी जेका आहे उहा थोरी जेका सेट थी वेंदी, ॼमी वेंदी, जेका डस्ट आहे हवा में ऐं ॿाहिरां जेका उॾामे थी, त पोइ मां हिननि शयुनि खे प्रॉपरली धोईंदमि, साफ़ु कंदमि। त कुझु ॾींहं त साफ़ु हुजनि न, इलाही महिनत थी लॻे। सो हलूं था अंदरि। सॼो ॾींहुं काफ़ी गर्मी रही ऐं हिन महिल बि जेको आहे मुंहिंजो हाल बेहाल आहे। सो मुंहिंजे हाल ते अल्लाह रहम करे, सभिनी जे हाल ते अल्लाह रहम करे। ऐं मुंहिंजो 1000 वीडियोज़ कंप्लीट थी वियूं आहिनि, यानी मां प्राइवेट वीडियोज़ काउंट नथी कयां, छो त कुझु अहिड़ियूं बि आहिनि जेके बसि मां पर्सनली पंहिंजे लाइ रखियूं आहिनि, जेके पब्लिक न आहिनि थियल। उनखां अलावा जेके तव्हां सभई ॾिसी सघो था उहे वीडियोज़ 1000 खां मथे शुरू थी वियूं आहिनि। अॼु हीअ जेका तव्हां वीडियो ॾिसी रहिया आहियो इहा आहे 1003, ठीकु आहे। सो एॾनि सालनि जो सफ़र आहे ऐं तव्हां अंदाज़ो कयो हूंदो त मां केॾी मुस्तक़िल मिज़ाजीअ सां, ऐं चाहे मूंखे उनजो रिटर्न में पैसो तो मिले थो नथो मिले, उनजो छा हिसाबु किताबु आहे, मूंखे कोई फ़र्क़ु नथो पए। मां कमु करण जी नियत सां यूट्यूब चैनल ते आयमि ऐं मां कमु करे रही आहियां। उनजो नतीजो छा आहे, केतिरा माण्हू ॾिसनि था, केतिरा मोट था ॾियनि, मूंखे सिर्फ़ु पंहिंजो रिकॉर्ड ठाहिणो आहे। त मां हिकिड़ी पढ़ियल लिखियल सिंधियाणीअ जी हैसियत में जेको हुनुरु इल्मु अलाह मूंखे ॾिनो उहो मां माण्हुनि सां वंडियो। मुंहिंजो मक़सदु इहो आहे त उहो मूंसां गॾु ख़तमु न थी वञे, पोइ चाहे छा बि आहे, थोरो घणो जेको बि आहे, आइडियाज़ आहिनि, का पॉज़िटिव सोच आहे, कुझु हुनुरु आहे, कुझु बि आहे। नियत ऐं इरादो इहो खणी आई हुयसि यूट्यूब ते त मूंखे जेको कुझु अचे थो मां माण्हुनि सां विरहाईंदमि, छो त मूंखे अलाह ॾिनो आहे त इहा अमानत आहे। सो उहो मां करे रही आहियां, उनजो सिलसिलो जारी आहे। मां माण्हुनि खे ॾिसां थी, हैरान थी थियां, दाऊं था कनि, चैनल कामयाबु नथो थिए, ॾाढी महिनत थी लॻे, ॾाढो टाइम थो लॻे, मैनेज करणु ॾुखियो आहे। कुझु बि ॾुखियो न आहे, अगरि तव्हांजो कमु करण जो इरादो आहे त कुझु ॾुखियो न आहे। रहियो सुवाल आमदनीअ जो, कमाईअ जो, रिज़्क जो, उहो तव्हांखे ओतिरो ई मिलंदो जेतिरो अलाह तव्हांजे नसीब जो लिखी चुको आहे। उनखे न कोई घटि करे थो सघे, न कोई वधाए थो सघे, उहो त हर हाल में तव्हांजो आहे। पाण थोरो ऐं घणो आहे जेको तव्हांजो नसीबु आहे, त इन शइ जो त को कजे ई न। इहो ॾिसो त लगातार बेलॉस हिमत ऐं हौसले सां, महिनत सां तव्हां केतिरो कमु करे रहिया आहियो, इन ते नज़र रखो। पर जे थकिजी था पओ त बसि पोइ सफ़र त उते ई ख़तमु थी वेंदो विच में। सो अल्हम्दुलिल्लाह शुरू में त बिल्कुलु सफ़ा थोरो रिस्पॉन्स हूंदो, हाणे अञा अॼुकल्ह सुठो रिस्पॉन्स थो अचे, बहितर रिस्पॉन्स थो अचे, ठीकु आहे। सो मां कमु ईअं ई कंदी रहंदमि, चाहे रिस्पॉन्स कीअं बि हुजे। सिंधीअ में अहिड़ो को चैनल न आहे, इन करे मूंखे इन चैनल खे हलाइणो आहे। मुंहिंजी विंद रहे, मुंहिंजो शौक़ु आहे। मां ॾाढी दिलि सां, दिलचस्पीअ सां थकिजी बि पवां थी, बीमार बि थियां थी, कॾहिं कॾहिं ब्रेक बि वठां थी, ठीकु आहे। उहो ज़िंदगी जो सिलसिलो हलंदो रहंदो, पर कम खां बसि न कबी। उनखां अलावा कल्ह मां तव्हांखे ॾेखारी पंहिंजी 40 साल पुराणी रंग थियल येलो कलर जी सूजी। इहा ख़राबु इन लाइ न थी आहे त इहा स्प्रिट सां डाई थियल आहे। मां पाण डाई कई ऐं मुंहिंजी उन पहिरें जॉब ते, पहिरें स्कूल में उन टीचर मूंखे इहो सेखारियो हो। ऐं मां सोचां थी त कंहिं मां कोई अहिड़ा गुल हिकिड़ो को तव्हांखे ठाहे ॾेखारियां जंहिंमें इहा मां सूजी यूज़ कयां, पोइ तव्हां ॾिसो त केॾो प्यारो थो लॻे। सही आहे। सो इंशाल्लाह कंदमि त इन स्प्रिट पियल आहे, इन करे इहा ख़राबु न थींदी। ऐं हैरत आहे, इहा भरियल हूंदी भरणी पहिरियों, आस्ते आस्ते यूज़ करे करे एतिरी बची आहे, ख़राबु न थी थिए, मां बि रखी वेठी आहियां। अच्छा, जॾहिं मूं डाई कई तॾहिं मूं ख़बर न ई त इहा ख़राबु न थींदी। मूं चयो हलो जेतिरो अरसो हली
पर वाह वाह हीअ त ज़िंदगी भर हली वई आहे, मूंसां गॾु ई वेंदी हितां। सो छो त ॿियो त कोई हिनखे यूज़ करण वारो आहे न, जेसि ताईं मां आहियां त शायदि कॾहिं यूज़ कयां या वरी पंहिंजे मतिलबु मुंहिंजी कलेक्शन आहे उन में पई हुजे। सो इहे हाल अहिवाल आहिनि। ऐं सामान खणी विया छोकिरीअ जो अल्हम्दुलिल्लाह। हिकिड़ी ॿीअ जो मूंखे चयो वियो आहे त उनजी अञा डेट फिक्स न आहे, पर मां पोइ बि सोचियो आहे त जंहिं महिल बि बाज़ारि वेंदमि त कुझु न कुझु सनो थुलो वठी अची रखंदमि त जीअं हिकदमि मूंखे इलाही सारी शॉपिंग न करणी पवे। ऐं हाणे हिन सिलसिले में जेके कपिड़ा ख़रीद कयमि या जमा थिया उन्हनि मां 3 सूट बचाए रखिया आहिनि। त हिन वारी छोकिरीअ खे मां 9 सूट ॾिना माशाल्लाह। 2 आख़िर में आया सिबियल, 7 उन खां पहिरियों। त उन खां पहिरियों वारीअ खे 6 ॾिना, त 3 मां फ़िलहालु बचाए रखिया आहिनि। छो त वरी कंहिं ॿिए जो वारो आहे, पोइ हाणे कॾहिं नसीबु हूंदो उहो अलाह खे ख़बर। ऐं बार बार मां चयो आहे त प्लीज़ मूंखे न चओ। पोइ बि माण्हू मूंखे मैसेजिस कंदा था रहनि त असां वटि ग़रीब छोकिरी आहे, असांजी ॼाण सुञाण में ग़रीब छोकिरी आहे। बाबा तव्हांजी ॼाण सुञाण में ग़रीब छोकिरी आहे त तव्हां हुनजो गिलो कयो, अलाह मददगार आहे। तव्हां हिमत कयो, पंहिंजे मिट मां, माइट मां, फैमिली मां, फ्रेंड्स मां थोरो या घणो जेको बि हुनजे नसीब जो हूंदो उहो हुनखे मिली वेंदो। रुगो दिलि वॾी कजे बसि। हिकु माण्हू हर हंधि पूरो नथो पइजी सघे। या मूंसां गॾु जेके ॿिया 8 माण्हू आहिनि जेके मूंखे सपोर्ट कनि था, जेके मूंखे पैसा या शयूं या का न का हेल्प ॾींदा था रहनि, त उहे बि भला केसि ताईं पूरा पवंदा। हर कंहिं सां त असां नथा पुॼी सघूं न। त इहो सिलसिलो जेको आहे वॾो छो न थियणु घुरिजे, बजाए इन जे जो तव्हां मूंखे ॾिसो था त मां इहो कमु कयां थी ॿियनि जी मदद जो, त तव्हां मूंखे था चओ। हुजणु ईअं खपे त मूंखे ॾिसी तव्हां पाण बि इहो करणु शुरू कयो, ॾींहं खां ॾींहों ॿरी वञे। ईअं थींदो आहे न, ईअं थियणु घुरिजे। सो इहो हाल अहिवाल आहे। अॼु जो अलाए नंढिड़ो व्लॉग आहे, अलाए केतिरो व्लॉग आहे। ऐं मां जेको आहे सुबुह खां कोई कमु न कयो आहे। सुबुह जो मां काफ़ी देरि वेही इहे मोती हयां पंहिंजे कुशन में, उनखां पोइ कंटिन्यू मुंहिंजे मथे में सूरु आहे। अलाए इन वजह खां या ॿी कंहिं वजह खां या गर्मीअ खां या ख़ुदा ॼाणे। सो तंहिंजे करे मां चयमि त बसि रेस्ट जो अॼु टाइम आहे, सॼो ॾींहुं रेस्ट कंदी रहियमि। शाम जो प्लांट्स खे पाणी ॾेई आयमि, सामान कढी रखियमि। उन जी छोकिरीअ घर वारनि जी फ़ोन आई त असां सामान खणणु अचूं था, त उनजी कॉल खां पोइ असां इहो ॿाहिरि कढी रखियोसीं। न त मां अंदरि ई रखियो, मां न पई चाहियां त मेरो थिए या ॿिलियूं उन्हनि जे मथां जंप खाई फाड़े वञनि। सो अलहमदिल्ला मालिक पंहिंजो सामान खणी विया। न उहो छोकिरो जेको खणणु आयो, न मां उनखे पई सुञाणा, न उहो मूंखे पई सुञाणे। मुंहिंजी कंहिं फ्रेंड जे ज़रिए इहो कमु थियो, यानी हिननि जी मदद अलाह कई। तो असांजी काई वाक़फ़ियत न हुई पोइ बि, पर मूंखे ट्रस्ट हो, मूंखे ख़बर हुई त हीअ जेन्युइन माण्हू आहिनि, हीअ कूड़ ॻाल्हाए ऐं मदद नथा घुरनि। कोशिशि कयो, हिमत कयो। मां पहिरियों जेको आहे फ्राइडे ते बि इहो ई मैसेज ॾिनो हो त इंसान जे कमु ईंदो आहे ऐं इंसान खां सवाइ कुझु बि न आहे। त तव्हां सभिनीनि खे हिमत करणु घुरिजे, थोरी या घणी जेतिरी बि बिस्मिल्लाह त कयो। चङे कम में अलाह बि मददगार हूंदो आहे इंसान जो। ॿियो मां हिकिड़ो शॉर्ट वीडियो शेयर कई त ॾिसो त अलाह साईं बंदे खे कीअं थो नवाज़े। त कंहिं बि बुराईअ जो गुनाह तेसि ताईं नथो थिए जेसि ताईं उहा बुराई करे छॾिजे। यानी बुराई जॾहिं कबी तॾहिं हुनजो गुनाह थींदो, पर जे बुराई जो सोचिजे थो, प्लान थो कजे त हुनजो गुनाह नथो थिए। पर नेकी सिर्फ़ु सोचिजे थी, प्लान थी कजे, नियत थी कजे, इरादो थो कजे, सवाबु उन महिल खां शुरू थो थी वञे। त हिमत कयो, कुझु सवाबु कमायो, कुझु तव्हांजे हिसे जा बि रहियल आहिनि दुनिया में, खणी वठो उहे जल्दी सां। ठीकु आहे। सो मोकिलायूं था मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इंशाअल्लाह वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसि ताईं अल्लाह भाई।